डिगड़ी पैलेस क्लब डिगड़ी अॻियां ज़मींदारनि जो शाख बंदि थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। नसीर कैनाल जे अली आबाद शाख जे ज़मींदारनि सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर अनवर नोहानी, सिंधी आबादगार तहरीक जे अॻवान बाबू नोहानी, अली रज़ा नोहानी, जावेद नोहानी, हाजी नोहानी ऐं ॿियनि आबपाशी अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त असांजा फसल सुकी रहिया आहिनि ऐं पाणी जे आसिरे फसल में भाण पिणु छटे छॾियोसीं, पर बग़ैर वाराबंदी जे शाख के अचानक बंदि करे असां सां नाइंसाफ़ी कई वई आहे। आबपाशी अमलो रिश्वत वठण में पूरा आहिनि। हिकु त भाण जी हथराज़ू खोट पैदा करे ज़मींदारनि खे पीड़ियो वियो आहे, ॿिए पासे शाखूं बंदि करे ज़मींदारनि तोड़े हारियुनि जो मुआशी क़त्ल कयो पियो वञे, जंहिं सबबु ज़मींदार तोड़े हारी ज़हनी अज़ियत जो शिकार आहिनि। हिननि मुतालबो कयो त अली आबाद शाख खे जल्द खोले असां सां इंसाफ़ कयो वञो, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़ डिगड़ी।